हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। केन शाह वेझो ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में नौजवान मारिजी वियो। ॻोठ कोरसेन चांडिया बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में नौजवान एजाज़ चांडियो मारिजी वियो। नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ तालुका अस्पताल आंदो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। केन शाह वेझो ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। ॻोठ कोरसेन में चांडिया बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में नौजवान एजाज़ चांडियो मारिजी वियो। नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ तालुका अस्पताल आंदो वियो आहे। केन शाह मां ख़बर आहे, जिथे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे रिपोर्ट केन शाह मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शेरगा ॾेही। जी शेरगा ॾेही, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, अॼु सुबुह सैफुल्लाह शाह खां ओलह तरफ़ ॻोठ आहे पूर हुसैन चांडियो। उते चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जेको में घरू तकरार हलंदो हो, उन में मुबैना तौर ते जेके चवनि था त गुलाम चांडिया वारी धुर ऐं प्लस में अब्दुल गफूर चांडिया वारी धुर में पाण में बंदूकुनि ऐं लक्षण कुहाड़नि जो आज़ादाना इस्तेमालु थियो, जंहिंजे नतीजे में अब्दुल गफूर चांडियो जी धुर जो नौजवान एजाज़ वलद अब्दुल गफूर चांडियो सॼे ते मौक़े ते मारिजी वियो आहे, जंहिंजो लाश केन शाह अस्पताल आंदो वियो आहे पोस्टमार्टम जे लाइ। अञा ताईं को बि केस वग़ैरह दाख़िल न थियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शेरगा ॾेही अपडेट करण लाइ।